दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो वॉल्यूम आहे 0235 एल्बम नंबर 10 ऐं ही एल्बम तमामु बहितरीनु आहे ऐं ज़बरदस्त हलियो हुयो, फेमस हलियो हो। ऐं हिन जी सिलेक्शन जेका आहे मुमताज़ चांडे उर्फ़ मुमताज़ मोलाई कई आहे। ऐं हिन में जेको गीत चङो आहे मुंहिंजे हिसाब सां यारीअ जे तूं लाइक़ु नाहीं, ज़बरदस्त गीत आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे बादशाह अहमद सोलंगी, ग्रेट वीडियो, वहीद अहमद दिलू मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानी। माशूक अहमद नाइस वीडियो लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। अञा ॿिया बि दोस्त आहिनि, उन्हनि जा बि कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे एम प्रोडक्शन वारे भाउ, ज़बरदस्त वीडियो। उन खां पोइ वहीद अहमद लिखियो आहे, लिखियो न आहे, दिलू मोकिलियो अथई, वॾी महिरबानी। माशूक अहमद सोलंगी लिखियो आहे, VIP वीडियो अदा, ज़बरदस्त, महिरबानी दोस्तों, तव्हांजो भरपूर साथ आहे। उन खां बाद एहसन अहमद सोलंगी नाइस एल्बम, ऐं आशिक़ अहमद सोलंगी लिखियो आहे VIP अदा, वॾियूं महिरबानियूं दोस्तों। ऐं तव्हांखे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि ॿुधायां त हिन में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे ऐं हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त गीत कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं कहिड़ा भला गीत आहिनि। सिर्फ़ु इहो कमु रखियो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हासिलु थिए। त काफ़ी दोस्तनि जा एल्बम ॿुधल बि हूंदा आहिनि, 3 कलाम 4 कलाम, पर उहे काफ़ी ॻोल्हींदा बि रहंदा आहिनि, जीअं अॼुकल्ह सर्चिंग जाम थी हले। तो इन करे असां हीउ कमु रखियो आहे, जीअं दोस्तनि खे ख़बर पए त फलाणे हिन एल्बम में ही गीत हुया हिननि शाइरनि जा। सो इन करे ही थोरो कमु रखियो आहे, काफ़ी दोस्तनि पसंदि बि कयो आहे। ऐं तव्हां बि जेकॾहिं पसंदि कयो था त कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾियो असांखे। ऐं हिन में हलूं था गीतनि जी तरफ़। हिन में पहिरियों गीत जेको आहे कासिर नवाज़ शाह, उन जो गीत आहे। कासिर नवाज़ लिखियो आहे, मौला ॿुधी ठही सुहिणा। ऐं उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी पुराणो शाइर आहे मुख़्तियार शीदी जो ख़ासि करे। ऐं उन जो गीत आहे यार पक्का थी विया हो। उन खां पोइ मुमताज़ चांडे उर्फ़ मुमताज़ मोलाई, उन जो गीत आहे चङी शइ ॾे मौला। उन खां पोइ आहे ज़मा ख़ास केली तमामु बहितरीनु शाइर आहे, उन जो नालो हर हंधि मशहूरु आहे, कल्ह सुहिणा महफ़िल में। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो वरी कलाम आहे, ॾिसण जहिड़ो आहीं सुहिणा। उन खां पोइ कासिर नवाज़ जी हिकु धमाल लिखियलु आहे, मतिलबु कसीदो, हैदर हैदर कर तूं। उन खां पोइ वरी मुमताज़ चांडे जो कलाम आहे, सुहिणा चोट चढ़ी वएं तूं। उन खां पोइ आहे अहमद चांडे जो कलाम आहे, पंहिंजो मारे पोइ बि प्यारा उछलींद छांव ते। इहो बि ज़बरदस्त गीत आहे, अॼु ताईं हलंदो रहंदो आहे। ऐं अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे, यारीअ जे तूं लाइक़ु नाहीं। हीअ ज़बरदस्त गीत आहे, मुंहिंजो पसंदीदा गीत आहे। उन खां पोइ ॿियो गीत आहे मुमताज़ चांडे जो आख़िरी गीत, शहर तुंहिंजे न ईंदुसि वरी। ऐं दोस्तों ही एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं एल्बम जो टाइटल जेको आहे मौला चङी शइ ॾे मौला, ऐं मुमताज़ चांडे जो कलाम आहे। ऐं मुमताज़ चांडे पंहिंजो टाइटल एल्बम ते रखायो। ऐं ज़बरदस्त एल्बम आहे। तव्हां कीअं लॻो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा।